में फ़क़त हिकिड़ी ज़ात आहे जेका ज़ात तव्हां सां क़बर शरीफ़ में बि गॾु सुभान अल्लाह फ़क़त हिकिड़ी हस्ती दुनिया जा लीडर हुजनि दुनिया जा दोस्त हुजनि अमड़ हुजे अबो हुजे मिट हुजे माइट हुजे केर बि हुजे पर यादि रखो क़बर में तव्हां सां केर बि गॾु कोन हलंदो जेकॾहिं फ़क़ति तव्हांखे क़बर में कमु ईंदा त नेक अमल कमु ईंदा या मदीने वारो घोट मुहम्मद मां तव्हां खां पुछां थो अदा मां तव्हां खां इहो फ़क़ति सुवाल थो कयां जेकॾहिं असांखे पंहिंजूं पार्टियूं पंहिंजे दीन खां वधीक प्यारियूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल में असांखे मुस्लमान सॾाइण जो को बि हक़ न आहे यहूदिन ईअं ई कयो यहूदी पंहिंजनि जेके हुननि जा अहबार हुया जेके हुननि जा सरदार हुया उन्हनि सरदारनि जे चवण जे करे पंहिंजो दीन छॾींदा हुआ पर मूंखे उम्मीद आहे अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं मुस्लमाननि में ईमान बि मौजूदु आहे हया बि मौजूदु आहे हिन आयत में मुंहिंजे अल्लाह उहद वारनि लाइ इरशाद फरमायो आहे त हुननि रसूलुल्लाह जो हुकुम मञियो माण्हुनि हुननि खे चयो त माण्हू तव्हां लाइ गॾु थिया आहिनि डिॼो हो तव्हांखे मारे विझंदा पर रब थो फरमाए फ़ज़ादहुम ईमाना हुननि जो ईमान अञा वधी वियो मां हज़रत अबू तलहा जी ॻाल्हि पढ़ी आहे उहद वारे मक़ाम ते मां जुमे जे ॾिहाड़े ते इहा ॻाल्हि अर्ज़ु कई शाहपुर चाकर में त हज़रत अबू तलहा मुझे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां बीठो उहद वारी लड़ाई में होॾो तीर अचनि पिया हेॾा अबू तलहा बीठो आहे रसूलुल्लाह उन जे भरिसां बीठा आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि जंग लड़ी आहे पर हज़रत अबू तलहा बार बार मुस्तफ़ा जे आॾो पियो अची वञे अर्ज़ु पियो करे या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मुंहिंजे पुठियां रहो मतां को तीर तव्हांखे लॻे पर रसूलुल्लाह लिकिया कोन पिए मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो न मां अॻियां थींदुसि मां पाण तीर हणंदुसि पर हज़रत अबू तलहा इहा ॻाल्हि तस्लीम कोन कई मुंहिंजे मुस्तफ़ा जे हर हर आॾो अचे ऐं मां हज़रत अल्लामा इब्न कसीर रहमतुल्लाह तआला अलैह जो ही जुमिलो पढ़ियो मूंखे ॾाढो इत्मिनान थियो हज़रत इब्न कसीर इरशाद फरमायो आहे हज़रत अबू तलहो कमान मां तीर हणे पियो तीर हणण खां पोइ पंहिंजो सीनो मुबारक खोले करे वॾे ज़ोर सां नारो पियो हणे ऐं चवे पियो त ही त हिकु सिर वाजे लख सिर हुजनि तॾहिं मुस्तफ़ा जे क़दमनि तां क़ुर्बान करे छॾिया इहे डिॼणा न इहे डिॼणा कोन हा मुझे रब जो कुरान सचो आहे इंसान कूड़ा थी सघनि था सियासतदान कूड़ा थी सघनि था सभु इंसान कूड़ा थी वञनि पर रब जो कुरान कॾहिं बि कूड़ो नथो थी सघे अल्लाह से पाण इरशाद फरमायो आहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सच्चा न को डिॼणा हा न को कमज़ोर ज़रूर हुया ताक़त हुननि वटि कान हुई हुननि वटि सामान कोन हो हथियार हुननि वटि कोन हो पर डिॼणा हो कोन हा लुटेरा हो कोन हा धाड़ेल हो कोन हा ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहो अखर चई करे वज़ीर आज़म साहब पंहिंजी जहालत त ज़रूरु ॾेखारी आहे पर इहो अखर चई करे क़ुरान जी मुखालफ़त आहे क़ुरान में हिकिड़ी पूरी सूरत आहे उन सूरत जो नालो आहे अनफाल अनफाल जी माना छा आहे आलिम सगुरा तव्हां वटि वेठा अनफाल जी माना आहे गनीमत उहा शुरू कीअं थी थिए अल्लाह से फरमायो यसअलूनका अनिल अनफाल कुलिल अनफालु लिल्लाहि वर रसूल या रसूल अल्लाह तव्हां जा सहाबी तव्हां खां गनीमत जे बारे में पुछनि था माना जंग में जेको सामान मिलंदो आहे काफ़रनि जो हासिल थींदो आहे या रसूल अल्लाह तव्हां खां पुछनि था इन जे बारे में तव्हां फरमायो त इहो माल मां अल्लाह तव्हां जे लाइ हिलाल फरमाए छॾियो हाणे अल्लाह जंहिं शइ खे हिलाल चयो उनखे जेकॾहिं मां खणा ऐं मूंखे केरु चवे त साईं तव्हां लुटियो पिया धाड़ो पिया हणो चवणु उनजो दुरुस्त आहे ग़लति आहे इहो चवणु गनीमत हिलाल करण वारो अल्लाह हुआ अल्लाह हिलाल फरमाए क़ुरान में चिटो पिटो मौजूदु आहे मुस्लिम शरीफ में हदीस मौजूदु आहे मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहिल्लत लियल गनाइम मुंहिंजे लाइ माले गनीमत खे हिलाल कयो वियो आहे अल्लाह जो प्यारो हबीब उन माले गनीमत मां ख़ुदि बि वापराईंदा भला जे नऊज़ बिल्लाह ईअं चइजे त हो लुटेरा हा लुटींदा हा हराम माल हो पोइ त नऊज़ बिल्लाह ईअं मञणो पवंदो त नबी साईं नऊज़ बिल्लाह हराम खाईंदा न रसूलुल्लाह त हराम खां पाक आहिनि शुबे वारी शइ खां पाक आहिनि
अल्लाह से माले गनीमत के हलाल फरमायो आहे। उन्हनि जे लाइ लुटेरे जो अखर कोन चइबो, उन्हनि खे धाड़ेल कोन चइबो, उन्हनि खे भिजड़ो कोन चइबो, इहो कोन चइबो त 313 लड़ रहे थे बाक़ी सब डर गए थे। या जहालत वा चवण शरीयत जी मुखालफत वा। अल्लाह ऐं उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबनि लाइ इहो बि इरशाद फरमायो, मुंहिंजो हबीब ग़ैबदान नबी आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर वा त वक़्तु अचण वारो आहे जॾहिं माण्हू मुंहिंजे सहाबनि जे बारे में बि ॻाल्हाईंदा। मुस्तफ़ा फरमायो अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ऐं इत्तक़ुल्लाह फी अस्हाबी। मुंहिंजे सहाबनि जे बारे में भिड़िजो ला तत्तखिदूहुम गरदम मिन बादी। मुंहिंजे पर्दे फरमाइण खां पोइ मुंहिंजे सहाबनि जे लाइ घटि वधि न ॻाल्हाइजो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़्दी अबगदहुम औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुस्तफ़ा फरमायो जेको मुंहिंजे सहाबी सां मोहब्बत थो करे ॼण मां मोहम्मद करीम सां मोहब्बत थो करे। वरी अॻिते ॿुध, मुस्तफ़ा फरमायो वमन अबगदहुम जेको मुंहिंजे सहाबी सां नफ़रत थो करे फबिबुग़्दी अबगदहुम ॼण त उहो मां मोहम्मद करीम सां नफ़रत थो करे। ऐं जेको रसूलुल्लाह सां नफ़रत करे उनजो ठिकाणो दोज़ख आहे, ऐं जेको रसूलुल्लाह सां मोहब्बत करे उनजो ठिकाणो जन्नत आहे। इन जे करे इन्हनि मसइलनि खे सम्झी छॾियो। सियासत जा मसइला सियासत सां हलंदा, पर ईमान सां सौदेबाज़ी कंहिंसां बि न कयो। भले पंहिंजा कारोबार हलायो, पंहिंजी ज़िंदगीअ में उथी वेठी तव्हांजी जेका हले थी उहा भले कयो, पर अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं उन जे सहाबनि जे लाइ कॾहिं बि को बि अहिड़ो लफ़्ज़ न चओ जेको तव्हांजे ईमान खे बर्बाद करे छॾे। हज़रत इमाम तहावी रहमतुल्लाहि तआला अलैह, इमाम नववी अहले सुन्नत जा तमामु वॾा आलिम, इमाम तहावी मिस्र जो आलिम आहे, क़दीम आलिम आहे, हनफी आलिम आहे। इमाम नववी शाफ़ी आलिम आहे, सीरिया जो शाम जो आहे। ॿिन्ही जो हिकिड़ो कौल आहे, ॿिन्ही जी माना हिकिड़ी आहे। मां फ़क़ति उहो अर्ज़ कयां, उन खां पोइ दुआए ख़ैर कयूं। इमाम नववी इरशाद फरमायो, लफ़्ज़ मूंखे हुन जा यादि आहिनि। इमाम नववी शरह तहज़ीब में इरशाद फरमायो आहे, मशहूर किताब आहे उनजी तहज़ीबुल अस्मा वल लुग़ात जे नाले सां। उन जे ॿिए जुल्द में इहे लफ़्ज़ मौजूद आहिनि। इमाम नववी इरशाद फरमायो, जंहिं इंसान ईमान जी हालत में हिक घड़ी बि मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दीदार कयो आहे उनखे ज़ियारत नसीब थी आहे। इमाम नववी फरमायो, रूए ज़मीन जा वली गौस कुतुब बुज़ुर्ग आलिम मुफ्ती मुहर्रिर मुत्तकी परहेज़गार चिल्ला कटींदड़ पाण खे वॾा आलिम सॾाईंदड़ इमाम शाफ़ी हज़रत इमाम नववी तो फरमाए, कुल काइनात जा गौस कुतुब मुस्तफ़ा करीम के ॾिसण वारी अख में जेको हिकु लहज़ो हिकु घड़ी आहे उन खां कुर्बान कजनि त बि घटि आहे। हुननि जो शान रब बुलंद फरमाए। हिकु लहज़ो ॾिसण जे हिकु घड़ी मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार कयो आहे। मिसाल आहे, ईअं थियो कोन्हे, मां अहिड़ो कोन पढ़ियो आहे कंहिं रसूलुल्लाह जो दीदार कयो ईमान सां ऐं हुनजो साह हलियो वञे। रुगो हुज़ूर जी हिकु घड़ी अख छिंभ हुन ज़ियारत कई। इमाम नववी तो फरमाए, कुल काइनात जा मुफ्ती गौस कुतुब ये सभु हुन जे कदमनि वारी मिठी तां कुर्बान करे छत बि घटि आहे। मुस्तफ़ा जे सहाबी जो शान मथे आहे। अदा इन खां वधीक को बि रुतबो न आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे शागिर्द आहिनि। मुस्तफ़ा करीम इन्हनि जी तरबियत फरमाई, शागिर्द नाकाम थिए त उस्ताद ते आंगुर खॼंदी आहे। हर कोई चवंदो आहे उस्ताद हिन जो नाकारा आहे, तॾहिं शागिर्द में इल्म न आयो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे बरकतुनि सां नवाज़ियो। न को ड्रिजणा हुया, न को लुटेरा हुया। ऐं असांजा अल्हम्दुलिल्लाह पेशवा आहिनि। मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे दिलि में मुस्तफ़ा जे अहल बैत जी मोहब्बत पैदा फरमाए, त मुस्तफ़ा जे सहाबनि जी मोहब्बत पैदा फरमाए। इहो अॼु मौज़ू करंट अफेयर्स मां हुयो, इन जे करे मां इन ते ॻाल्हायो। इंशाअल्लाह अॻिले प्रोग्राम में वीहो जेको असांजो प्रोग्राम थींदो उन में मां सूरत फातिहा मां इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन जेको तव्हांजे मुआशरे में हिकिड़ो मसइलो हलंदो आहे, अलाह खां जेका सो इबादत अलाह जी था कयूं, मदद बि अलाह खां वठूं। हे पीर फ़क़ीर, हे बुज़ुर्ग, हे वली, इन्हनि खां मदद छा आहे, हिन जो कॉन्सेप्ट छा आहे, इंशाअल्लाह अॻिले प्रोग्राम में मां तव्हांजी ख़िदमत में इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन जे मौज़ू ते मारूज़ात अर्ज़ कंदुसि। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हांजो असांजो उथणो ॿुधणो वेहणो सभु क़बूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा करीम जो अदब, मुस्तफ़ा जे सहाबा, मुस्तफ़ा जे अहल बैत जो अदब नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।